तालुक ज़िला नौशारो फिरोज़ सां आहे ऐं ज़िला नौशारो फिरोज़ ज़राअत जे हवाले सां तमामु घणी अहमियत रखे थो। हिते हर क़िस्म जो फ़सुलु थींदो आहे। हींअर असांजे इलाइक़े जी सूरत हाल इहा आहे त पाणीअ जे खोट सबबि उतां जा बाग लीमो जीअं हींअर अंब जो सीज़न आहे त अंब बि न थियो आहे ऐं बाग सुकी विया आहिनि उहो पाणीअ जे खोट सबबि। मैडम असांखे जेको उतां जो कैनाल असांजे ज़मीनूं जे आबाद थियूं थियनि उहो नुसरत कैनाल आहे। उन मां जेका शाख निकिरे थी चीहो शाख उन ते तक़रीबन 4000 जे लॻभॻि नंढा वॾा आबादगार पंहिंजी ॿनी आबाद कनि था। उते 5 एकड़ वारो आबादगार बि आहे त 100 एकड़ वारो आबादगार बि आहे। पर हींअर उतां जे शाख जी 6 महीननि खां हालत इहा आहे त उते तव्हांखे वारीअ जा ढेर नज़र ईंदा, उते पाणीअ जो डुक न आहे। त मां इरिगेशन जे मिनिस्टर साहब खे रिक्वेस्ट कंदमि त मुंहिंजा भाउ तव्हां हिन जो नोटिस वठो त इन जी इंक्वायरी कयो त आया उहा जेका खोट आहे उहा हथरादू आहे या वाकई उते सच में पाणीअ जी खोट आहे। छो जो उतां जो आबादगार जेको असां मुख़्तलिफ़ टाइमनि ते पंहिंजा एहतिजाज रिकॉर्ड कराया आहिनि पर उन जो अञा ताईं को बि नोटिस नाहे वरितो वियो।